हैदराबाद में टंडे यूसुफ थाने जे रहिवासी फुरकान अयूब घर भातियुनि सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ओबाश क़िस्म जा छोकिरा हिकु औरत जी चुच ते घर ते अची फायरिंग करे था वञनि ऐं सदाईं पथराव कंदा रहनि था, जंहिं करे असांजी ज़िंदगी गैर महफ़ूज़ बणिजी वई आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फुरकान अब्बासी चयो त घिटीअ में रहंदड़ औरत तस्लीम, शानी, राहील, नबील, नूरुद्दीन ऐं ॿिया रहमान टाउन ओलिया मस्जिद वारे पासे खां मुसलसल हरासा करे रहिया आहिनि। केतिराई भेरा लाॻापियल थाणे ते ऐं SSP हैदराबाद ऑफिस में दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर हिन वक़्त ताईं उन जो तदारुक नाहे थी सघियो। रोहिड़ी वेझो तबर थाणे जी हद मां संगरार लिंक रोड ते नामालूम हथियारबंदनि पारां ॿिनि ॼणनि खां लखे रुपयनि जी फुर मज़ामत ते मारकुट करे हथियारबंद फरार थी विया। वाक़े जी तबर थाणे ते NC दाख़िल करण बाद पुलिस को बि क़दम न खंयो आहे। पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज कंदे ॻोठ जमालुद्दीन मेतलो जे रहिवासियुनि अयाज़ अली मेतलो, महबूब अली मेतलो, ग़ुलाम फरीद ऐं अरबेलो मेतलो चयो त इलाइक़े में बदअमनी चोट चढ़ी वई आहे, पर पुलिस ॾोहनि ते कंट्रोल करण में मुकमल नाकाम थी वई आहे। हिन NIG सिंध खां मुतालबो कयो त ॾोहनि जे ख़ात्मे लाइ क़दम खंयो वञे। खैबर नाथन शाह जी नारा डिस्ट्रिक्ट खे खाटी वक़्त सर न थियण ख़िलाफ़ हारी ऐं आबादकारनि पारां निटण उस में सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवानी कंदे मौलाना फारूक गाॾही ऐं ॿियनि चयो त बरसाती बोर्ड में नारा डिस्ट्रिक्ट जा बंद लुढ़ी तबाह थी विया, पर हिन वक़्त ताईं इरिगेशन नारा डिस्ट्रिक्ट जे बंदनि जो मरमती कम ऐं नई खाटी कराई वई आहे। हिननि चयो त खाटियुनि ऐं मरमत जा पैसा बि मंज़ूर थिया आहिनि, पर ख़बर नाहे त छो कम न पियो करायो वञे। रेती लॻ क़दीमी क़ब्रिस्तान फतह शहीद जे राज़ीअ ते बासरनि जे कब्ज़े ख़िलाफ़ NC दाख़िल कराइण बावजूदि पुलिस तरफ़ां कार्रवाई न करण ते इलाइक़े वासियुनि जो एहतिजाज। क़ब्रिस्तान ते थियल कब्ज़ो ख़तम कराए, खंयल सामान वापसि कराए, मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।